नाज़रीन ते गड़ी खैरे खां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा रहूं। गड़ी खैरे भरिसां जाड़ा वाह खे 50 फुट गारो पइजी वियो आहे, जंहिं करे पाणी ॻोठ जाम ख़ान मीरजत खे ॿोड़े छॾियो आहे, जॾहिं त केतिरा ई घर ढही पट थी विया आहिनि। पाणी तेज़ी सां शहरी आबादी ॾांहुं पिणु वधी रहियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हां खे हिकिड़ो ॿीहर आगाह कंदा रहूं। गड़ी खैरे खां इहा ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कंदा रहूं। गड़ी खैरे भरिसां जाड़ा वाह खे 50 फुट गारो पइजी वियो, जंहिं करे पाणी ॻोठ जाम ख़ान मीरजत खे ॿोड़े छॾियो आहे, जॾहिं त केतिरा ई घर ढही पट थी विया आहिनि। पाणी तेज़ी सां शहरी आबादी ॾांहुं वधणु लॻो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हां खे आगाह कंदा रहूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां गड़ी खैरे खां शेयर कंदा रहूं। गड़ी खैरे भरिसां जाड़ा वाह खे 50 फुट गारो पइजी वियो, जंहिं करे पाणी ॻोठ जाम ख़ान मीरजत खे ॿोड़े छॾियो आहे, जॾहिं त केतिरा ई घर ढही पट थी विया आहिनि। पाणी तेज़ी सां शहरी आबादी ॾांहुं वधी रहियो आहे।